नासिम ठुल में इंतजामिया कार्रवाई कंदे ब्लैक ते विक्रो थींदड़ भाण हथ करे आबादकारनि खे सरकारी अघनि में विक्रो करे छॾियो आहे। हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर यासिर कंडराणी। जी बिल्कुल पूरे सिंध जी ठुल में भी एंग्रो यूरिया जो भाण है वो ब्लैक ते विक्रो कयो पियो वञे। अॼु जेको आहे ठुल इंतजामिया पारां कार्रवाई करे ठुल जे बालाणकी बाज़ार जे गोदामनि ते छापा हणी करे एंग्रो यूरिया जो भाण हथ करे हितां जे हारियुनि खे जेको आहे सरकारी अघनि ते विक्रो कयो पियो वञे। इन हवाले सां असीं हिते मौजूद हारियुनि ऐं हितां जे इंतजामिया सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी ॾिसो था पूरे सिर्फ़ इन पंहिंजो जैकाबाद ज़िले में न पूरे सिंध में जेको आहे यूरिया जी असां वटि कोटी आहे। पहिरीं ॻाल्हि आबादगार परेशान आहिनि। असांजी पूरी कोशिशि इहा आहे त जेका गवर्नमेंट रेट्स आहिनि उन्हनि ते जेको आहे त असां माण्हुनि खे जेके परेशान असांजा आबादगार आहिनि उन्हनि खे भाण वठिलाए ॾियूं। हींअर बि असांजो इहो ई आहे ऐं पंहिंजो ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजी इहा बि कोशिशि आहे भाण जी खोटी वग़ैरह बि कोन थिए। ऐं हिते असांखे पतो पियो त 3000 में जेको आहे उहे विकिणनि था पिया। हाणे जेका गवर्नमेंट असांजा नोटिफाइड जेके रेट्स आहिनि उहे आहिनि 1756 जा जेके उहे रेट्स आहिनि कंपनीज़ जे तरफ़ां। ऐं उन शइ खे जेकॾहिं ब्लैक ते 3000 ताईं जेके उहे विकिरे करनि था पिया त इट इज़ टोटली अनएक्सेप्टेबल। उन जे ख़िलाफ़ त असांजूं कार्रवाई जारी रहंदियूं। माण्हुनि जी शिकायत ते ई जेको आहे असां उन हिसाब सां कार्रवाई कई आहे। इंशाअल्लाह इहे कार्रवाई जारी भी रहंदियूं। जो असिस्टेंट कमिश्नर ठुल अब्दुल खालिक भगवान साहब ऐं मुख्तियार का ठुल दीदार खंडन साहब जेको कमु कयो आहे तमामु बहितरीन ऐं क़ाबिल तारीफ़ आहे। असांखे उमेद आहे त असिस्टेंट कमिश्नर साहब रोज़ जे बुनियाद इहे कार्रवाई कंदा रहंदा ऐं असां समझ इन कम खे साराईंदा। असीं मीडिया जा भी हितां थोरा ताईं जंहिं आबादगारनि ज़मीनदारनि जो आवाज़ आला ईमान ताईं पहुचाइण में मुतहरिक नज़र अचूं था। असीं धरती टीवी न्यूज़ जा भी हितां थोरा ताईं जेके मुसलसल 3 कलाकनि खां असां सां गॾु आहिनि ऐं ब्लैक मार्केटिंग में रोकण लाइ पंहिंजी कोशिशूं करे मजिस्ट्रेट साहब पाण वेठो आहे न, मजिस्ट्रेट साहब पाण वेठो आहे, एसी साहब आहे, मुख्तर कर आहे। काई ॻाल्हि न आहे। जंहिंखे बि अॻ में भाण वधीक मिलियो आहे उहो साहब जो हुकुम आहे त बाबा तव्हां इहो जेको आहे हिनखे पैसा रिटर्न कयो। उहो उन्हनि खे रिटर्न माण्हुनि खे कराइनि था। हाणे 1800 साहब जो एसी साहब जो हुकुम आहे। असां ॾिसो था एसी साहब एसएचओ साहब मुख्तियार कार बिल्कुलु कार्रवाई कई अथऊं। तक़रीबन 250 खां 400 बोरी हाणे हली आहे पर ॿुधाइनि था 2600 बोरी पहुती आहे। 2600 बोरी बि बकाई बोरियूं काढे वियूं। असां इहो बि एसी साहब खे गुज़ारिश कयूं था जेके सुबुह खां वठी आज़ान खां 3000 बोरी हले थी। इहे सभिनी जो हिसाब सां उहे पैसा वापसि कया वञनि। जे वापसि न कया सुभाणे असां एसी साहब जी ऑफिस खे धरणो हणंदासीं इंशाअल्लाह। अॻ में हले पियो मथे ब्लैक ते हलाइनि पिया। हाणे एसडीएम मुख्तियार साहब आयो उन्हनि जी महिरबानी 1800 रुपए बोरी असांखे ॾिनो। जीअं बि एसी ठुल अब्दुल खालिक भगवार ऐं हारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु आहे त हारी जेके आहिनि उहे हिन वक़्तु परेशान आहिनि। उन्हनि खे जेको आहे एंग्रो यूरिया भाण जेको आहे न पियो मिले। अगरि किथे किथे मिले पियो त उहे ब्लैक ते विकिरो थिए पियो। हिन वक़्तु जेको आहे असीं कार्रवाई करे जेको आहे हज़ारे बोरियूं बरामद करे हितां जेके हारी आहिनि उन्हनि खे जेको आहे सरकारी अघनि ते ॾिनियूं आहिनि। कैमरामैन असद अली सरकी सां गॾु यासिर कंडराणी, द टीवी न्यूज़ ठुल।